पिरियालो फ़लस्तीनी मुसलमाननि ते इसराइली बरबरियत वहशियाने ज़ुल्म ख़िलाफ़ ऐं फ़लस्तीनी मुसलमान भाइरनि सां यकजहतीअ जो इज़हार करण लाइ जमीयतुल उलमा इस्लाम जे सॾ ते समें माण्हुनि पारां रैली कढी प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो इस्राइल ख़िलाफ़ नारेबाज़ी इस्राइल मुर्दाबाद जा नारा हयां। वधीक उन हवाले सां ॾिसूं था पिरियालो मां ही रिपोर्ट। का तंज़ीम जमीयतुल उलमा इस्लाम आल सुन्नत वल जमात जे तरफ़ खां ऐं ॿिया शहरवासी जेके ताजर बिरादरी आहे ॿी इहे सभु मुसलमान असां निकिता आहियूं इन जे लाइ त फ़लस्तीन जे अंदरि जेको ज़ुल्म हले थो इहो ज़ुल्म बंदि थियणु घुरिजे। असां अक़वाम मुतहिदा OIC ऐं जेका पाकिस्तानी हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त अहिड़ो लाइअमल जोड़ियो जो इहो इसराइल मजबूर थिए फ़लस्तीनी भाइरनि जो क़त्लेआम करण ते जेको हो इंसानी हुकूक जूं खिलाफ़वर्ज़ियूं करे रहियो आहे। इन इंसानी हुकूक जे खिलाफ़वर्ज़ी ते इसराइल जे मथां आलमी अदालत जे अंदरि केस हलायो वञे। मज़लूम मुसलमान सां यकजहतीअ जे लाइ पूरे मुल्क में क़ाइद जमीयत मौलाना फज़लुर रहमान साहब जीअं काल ॾिनी त पूरो पाकिस्तान उथल खाई चुको आहे ऐं इसराइल जे ख़िलाफ़ु आहे। पाकिस्तान जो क़ौमी जेको आहे इहो ॻाल्हि आहे त फ़लस्तीन सां हमदर्दी करणी आहे त मुल्की सतह ते बि इंशाअल्लाह इहा ॻाल्हि थींदी, पर आवाम पंहिंजी सतह ते पाण मल्हाए रहियो आहे। जेकर गवर्नमेंट इहा इजाज़त ॾिनी त हितां जा मुसलमान ओॾे वञी मिलण लाइ बि तयारु आहिनि, पर तंहिं हूंदे बि जेको क़ाइद जमीयत हाली फ़िलहाल ॻाल्हि इहा कई आहे त तव्हां इमदादी कैंपियूं ॻोठ में शहर में हणो, इंशाअल्लाह ताला हितां 8 खां 10 लख कुझु ई ॾींहंनि जे अंदरि फ़लस्तीनियुनि जे असां मुसलमाननि ॾे पहुचाईंदासीं। जीअं त तव्हां हीअ एहतजाजी रैली जेका आहे असां इसराइल जे ख़िलाफ़ु कढी आहे। फ़लस्तीन में गज़ा में मुसलमाननि खे जेको आहे शहीद कयो वियो आहे, नंढनि मासूम ॿारनि खे, वॾड़नि खे, अमड़नि भेनरुनि खे। असां हीअ रैली जेका आहे इसराइल जे ख़िलाफ़ु कढी आहे। असां मुसलमान मुल्कनि खे जेके बि आहिनि मुसलमान मुल्क असां उन्हनि खे अपील था कयूं हिन रैलीअ जे चऊं था त पाण में एको कयो, ख़ुदा रा एको कयो, मुसलमाननि खे शहीद थो कयो वञे, मुसलमाननि जी मदद कयो। असां हीअ जेका रैली कढी आहे इहा सिर्फ़ु इसराइल जे ख़िलाफ़ु ई कढी आहे। बसि असांजो मुतालबो इहो ई आहे त फ़लस्तीन में मुसलमाननि जे मथां जेको ज़ुल्म थी रहियो आहे उहो बंदि कयो वञे, फिलफौर बंदि कयो वञे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इलैहि यसअदुल कलिमुत तय्यिब वल अमलुस सालिह यरफ़अ। अल्लाह तबारक व तआला जो इरशाद मुबारक आहे त इलैहि यसअदुल कलिमुत तय्यिब वल अमलुस सालिह यरफ़अ। इहो कलमु तय्यिब ऐं नेक अमल जेका बुलंद थियनि था। अल्लाह से फरमाए तो वला तहिनु वला तहज़नु व अंतुमुल अअलौना इन कुंतुम मुमिनीन। ऐं मुसलमानो परेशान न थियो तव्हां बुलंद आहियो। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, असां हिन ते पुरअमन सां इहतिजाज कयूं था त अल्हम्दुलिल्लाह सभई मुसलमान गॾिजी करे इन ते ॻाल्हि जे मुतफ़िक़ आहिनि त इंशाअल्लाह जेको आहे हिन वक़्तु तब्दीली जो वक़्तु अची चुको आहे ऐं इंशाअल्लाह असां मज़लूम मुसलमाननि जो प्लान वठी करे त वठंदासीं। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे क़बूल मंज़ूर अता फ़रमाए। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।